हजरत मौला अली शेर खुदा नमाज प्या पढ़न, रुकू में हुआ, हिकड़ो साइल आयो, मंगतो आयो, अची सवाल कयई, अल्लाह वास्ते जो मौला अली नमाज में हैदर करार नमाज में जेडी मल साइल जी सदा कन ते पिया त ओडी मल साईं जन रुकू में हुआ, रुकू जे दौरान पंजी मुंडरी पाक लाहे उन साइल की ॾेई छॾियो। मंगते के साइल के घुरण वारे के खाली कीअं मोटे, मोहताज जी मदद कयूं, हाजतमंद जी हाजत पूरी कयूं, जरूरतमंद जी जरूरत पूरी कयूं। इन हाल में जो पान रुकूअ में हुआ, नमाज के दौरान अल्लाह के हुजूर में बीठे नमाज पढ़ंदे, वाह अली तुझी सखावत, अली जी सखावत रब के भी वणी, जेका हाजतमंद जी हाजत पूरी कयई, मोहताज जी मदद कयई, रब के भी गाल वणी। ऐं रब फरमायो जिब्रील वञो कुरान जी आयत खणी मुझे नबी वञ, वञी मुझे नबी के मुझे आयत कुरान जी ॿुधाए, मुझो नबी वरी सजी उम्मत के पढ़ी ॿुधाए, इन्नमा वलियुकुमुल्लाह, बिला शक तव्हां जो मददगार अल्लाह हुआ। हाजत पवेव, जरूरत पवेव, दुख अचेव, गम अचेव, परेशानी अचेव त अल्लाह तव्हां जो मददगार आ, व रसूलुहु, ऐं उन जो रसूल भी तव्हां जो मददगार आ। वल्लज़ीन आमनू, अल्लाह भी मदद कंदो, अल्लाह जो रसूल भी मदद कंदो, वल्लज़ीन आमनू, ऐं उहे भी तव्हां जी मदद कंदा जेकी ईमान वारा आहिनि। मौला उहे ईमान वारा केर आहिनि? रब तो फरमाए अल्लज़ीन युक़ीमून सलात, जेके नमाज कायम कंदा आहिनि, व युतून ज़कात, ऐं ज़कात ॾींदा आहिनि। कीअं ॾींदा आहिनि? वहुम राकिऊन, बीठा रुकूअ में आहिनि, बीठा नमाज में आहिनि, मुंडरी लाहे हाजतमंद खे ॾेई छॾींदा। सुभान अल्लाह। अल्लाह मदद कंदो, अल्लाह जो रसूल भी तव्हांजी मदद कंदो। ऐं अली भी तव्हांजी मदद कंदो। नालो तो न वरतई, पर जेको कुरान जो शान नुज़ूल ॿुधी, अलामतूं जेके कुरान बयान फरमायूं, इहे मौला अली जे शान में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अली जो शान, रब जो कुरान। अञा मज़ो कोन थो अचे। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे, अल्लाह मौला अली जो दीदार कराईंदो आहे। दिल खोले चो सुभान अल्लाह। अली अलिया, अली फातिह खैबरा, अली साकी कौसरा, अली अखुर रसूला, अली ज़ौजुल बतूला, अली बाबे मदीनतुल इल्मा, अली अमीरुल मोमिनीना, अली इमामुल मुत्तकीना,
अली मौलल मुस्लिमीना, अली कातिलुल कुफार वल मुशरिकीना, अली इमामुल मशारिक वल मगारिबा, अली असदुल्लाहिल गालिबा, अली अबू तुराबा, अली अबुल हसनैना, अली सुन्नन जो, अली सुन्नन जो पीरा। अली हैदरा, हैदर माना शेर। शेर के ॾिसी गिदड़ भोलड़ा लुमड़ टहंदा आहिनि, हटंदा आहिनि, भॼंदा आहिनि। अली हैदरा, अली सफदरा, अली असांजे साह जो सिंगारा, अली हीए जो हारा, अली मोमिनन जो मौला, अली हीणन जो हमराह, अली यतीमन जो यारा, मिस्कीनन जो मददगारा, अली राहे मौला जो शहीदा, अली जिंदा, हैदर करार अज भी हयाता। जिनके अली सा प्यारा उन जो बेड़ो पारा। नारे हैदर। अली अल्लाह जो प्यारो आ, अली मदीने वारे साईं जे दिल वारो आ। सुभान अल्लाह। इमाम नसाई जो किताब फजाइल सहाबा हजरत इमरान बिन हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे, खैबर वारे दिहाड़े थे हबीबन फरमाया त झंडो उन्हे जे हथ में ॾींदुसि जैसा अल्लाह मोहब्बत तो रखे, जेको अल्लाह जो महबूबा, मूं मोहम्मद जो भी महबूबा। जो यहाँ ठरे तो सोचो वे सुभान अल्लाह। हाँ इहो को घट एजाज़ा जेके अल्लाह भी पंहिंजो महबूब सॾे ऐं मोहम्मद करीम भी पंहिंजो महबूब सॾे। सुभान अल्लाह। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ, मदीने वाला साईं मुझा सोना हबीब हिकड़े दिहाड़े हीअं हथ खयों मथे हीअं, अली सफर में वियल हो, अली सफर में वियल हो। मदीने वाले साईं दुआ जा हथ खया, अल्लाहुम्मा ला तुमितनी हत्ता तुरयनी अलिया। मौला मुझो अली सफर में आ, मुखे तेसी पाण दे न घुराए जाए जेसी मैं पंजे अली के न ॾिसां। मौला मुखे अली जी ॾाढी सिक लगी आ। मुरीद चवंदो आ त मुखे मुर्शिद जी सिक लगी आ, शागिर्द चवंदो आ मुखे उस्ताद जी सिक लगी आ। हिते त रंग निरालो आ, महबूबन जो महबूब, अल्लाह जो भी महबूब, मदीने वारो महबूब तो चवे मुझा रब मुखे अली जी सिक लगी।
अल्लाहुम्मा ला तुमितनी मौला तेसी मुखे पान दे न घुराए जाए हत्ता तुरयनी अलिया जैसी तई मां अलिया जो दीदार न कया। सारी दुनिया मुहम्मद जे दीदार जला दुआऊं घुरंदिया अली तुझो शान निरालो आ मुहम्मद मीर दुआ घुरंदो आ त मौला मुखे अली जो दीदार करा सल्लल्लाहु अलैहि सुनन तिरमिजी में हदीसा मिशकातुल मसाबीह में हदीसा सुनन नसाई में मुस्नद अबी याला में मजम औसत में मजम कबीर में अल बिदाया व निहाया में इन्हनि हड़नी किताबन में हदीस मौजूदा मदीने वाले साईं जी खिदमत में हिकड़ो मानू पखी जो गोश्त तरे ठाहे खड़ी आयो। जो गोश्त जन्नत जी ग़िज़ा थव वलहम तैर मिम्मा यश्तहून जन्नत वारा जदे उन्हनि खे ख्वाहिश थींदी रब उन्हनि खे जन्नत जा पखी तरियल पखी उन्हनि जा गोश्त जेको मदीने वारे साईं जे खिदमत में पखी जो गोश्त आयो सो खुदा जाने जन्नत जो हो या दुनिया जो। जेरी मल हबीबन वटे इया खिसा आईया हबीबन दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा आतिनी बिअहब खल्किक इलैक याकुल मई हाज़ा तैर ए मुंजा मौला ए मुंजा रब करीम पखी जो गोश्त मुंह वटि आयो आ मौला हाणे अहिड़ो माण्हू आण जेको तोखे सभिनी इंसाननि में वधीक प्यारो हुजे जेको तो वटि सभिनी खां वधीक महबूब हुजे उन खे आण त मूंसां गॾिजी पखीअ जो गोश्त खाए। पाण खाई करे ना हाँ वही समझाओ पखी जो गोश्त आयो पाण खाई छॾना न साईं फरमाइनि था दुआ जा हथ था खणनि मौला उहा शख्सियत आणे जेका तोखे सभिनी खां वधीक महबूब आ तोखे सभिनी खां वधीक जेको प्यारो आ उहो आण त मूं मुहम्मद सां गॾिजी खाए। नबी जी दुआ रद्द न थींदी आ नबी जी दुआ यकीनन मक़बूल हूंदी आ। असहाबी त सवा लख हुया पर दुआ कंहिंजे कुणे में थी अचे इन शरफ वारो केर आ अॼु मदीने वारे साईं सां गॾु केरु खाईंदो देर न गुजरी फजा अली फअकल मऊ पो मदीने वारे साईं अलीअ खे पाण सां गॾु वेहारे पखीअ जो गोश्त खारायो।
असल में उम्मत के देखारणो सहाबन के बुधाइणो हुयो हुजूर जे इर्द गिर्द जेके मौजूद हुया उन्हन के भी देखारणो हुयो ऐ करमपुर वारे हिनन आशिकन के भी बुधाइणो मोहम्मद जो प्यारो केरवा अल्लाह वट प्यारो केरवा वो हदीस जा लफ्ज़ हिन फजा अली एड़ा आशिक हुया जेके पल परे न थींदा हुया हुजूर सा गॾु गॾु रहण वारा हुया पर अॼु त ही फैसलो आसमानन तां पियो थिए त अल्लाह वटि प्यारो केरु आहे मोहम्मद करीम वटि प्यारो केरु आहे कल समझ में आया वही ना आया अली हैदर अली सफदर अली सफदर नबी बिरादर अली अलिया असां जो रहबर दिलन जो दिलबर अली अलिया अली अलिया दिलन जो दिलबर अली अलिया अली अलिया जेको मुझो मुरीद आ जेको मुसा मोहब्बत रखण वारो आ अज मुझो हियां ठारे अज मुसा गरजी चवे अली 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 अलिया अली अलिया अली 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 हैदर अली सफदर नबी बिरादर अली अलिया असां जो रहबर दिलन जो दिलबर अली अलिया अली अलिया मुस्नद अबू दाऊद 43 में रिवायत आ मुस्नद अहमद बिन हंबल में भी आ रिवायत आ सुनन कुबरा नसाई भी आ रिवायत आंदिया अन्नहु सहर अली इब्न अबी तालिब मिन बई हिन हदीस के रिवायत करण वारी बयान करण वारी अबू बकर जी न्याणी मोहम्मद जी रानी मोमिनन जी मां सैयदा आयशा सिद्दीका जी रिवायत कर शान अली जो ज़बान आयशा सिद्दीका जी घणन जा वुज़ू फजी पवंदा ओ को शर्म धार अम्मा के घट वध न ॻाल्हाए अम्मा जे शान में बेअदबी न कर व अज़वाजु उम्महातुहुम नबी जो घर वारियूं मोमिनन जो मायरूं चाहे न ॻाल्हायो ॻाल्हायो आयशा असांजी खदीजतुल कुबरा असांजी हफ्सा असांजी मैमूना असांजी घट था ॻाल्हायो अम्मा आयशा साइण थी रिवायत करे अन्नहु ज़हर अली इब्न अबी तालिब मिन बैद हबीब करीम वेठा त परे खां हज़रत अली पियो अचे अली जो चेहरो परे खां पधरो अली जे चेहरे ते नूर चिमकंदो हुयो फकाल अलैहि
मदीने वाले साईं फरमायो हाजा सय्यदुल अरब, यो अचे वथो पियो अचण वारो जेको पूरे अरब जो सरदार फ़क़ालत आयशतु अलस्त अंत सय्यदुल अरब या रसूल अल्लाह। अमा आयशा साईं जो गुमान इहो हूंदो, उन जो नज़रियो इहो हुयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पूरे अरब जा सरदार हुज़ूर आहिनि, अरब जा सरदार हुज़ूर आहिनि। अम्मा जो नज़रियो इहो हुयो, पर अज जो हबीबन जे ज़बान मां ॿुधई त अरब जो सरदार अली आ। अम्मा पुछण लगी अलस्त अंत सय्यदुल अरब या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह छा तव्हां अरब जा सरदार न आहियो? फ़क़ाल अना सय्यदुल आलमीन। आयशा मां मोहम्मद करीम सब जहानन जो सरदार होया, जमीन वारन जो सरदार, आसमान वारन जो सरदार, इंसानन जो सरदार, जिन्नन जो सरदार, मलाइकन जो सरदार, नबियन जो सरदार, वलियन जो सरदार, सरदारन जो सरदार, अजन पोयन जो सरदार मां मोहम्मद करीम आया। वहुव सय्यदुल अरब, ऐं अली अरबन जो सरदार हुआ। अली अली अरब जो सरदार हुआ। वाह सोना अली तुंहिंजो शान, सुभान अल्लाह। सोना हबीब वेठा आहिनि, फरमाइनि था हींअर मूंॾे वही नाज़ुल थी आहे, जिब्रील रब जो पैगाम खणी आयो आहे। औहल्लाहु इलैय फी अलीइन सलास खिसाल। ये रिवायत जेका बयान थो कयां तफसीर राज़ी आंदी आहे, तफसीर निशापुरी आंदी आहे, मुस्तदरक हाकिम में या रिवायत आ। साईं फरमाइनि था मूंॾे रब वही मोकिली आहे त अलीअ में टे खूबियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿिए कंहिं में आहिनि न। इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन, अली सभिनी मुसलमाननि जो सरदार हुआ। पहिरीं रिवायत ॿुधई त अरब जो सरदार आहे, हीअ रिवायत जिब्रील पैगाम खणी आयो आहे। या रसूल अल्लाह, रब छो फरमाए त अली सभिनी मुसलमाननि जो। पुट हिकिड़ो हिकिड़ा घणा वरी सेक ते पीर पैदा थी पिया आहिनि। हथ ठोकिया पीर, हिकिड़ो पीर पियो तकरीर करे, चए पियो पीराने पीर दस्तगीर फरमायो आहे त मुंहिंजो कदम सभिनी वलियनि जी गर्दन ते आहे, पर मूं ते न अथसि। कंहिं बुज़ुर्ग खे ॿुधायूं त साईं हे फलाणो पीर हीअं थो चए, चए वाह हज़रत पीरान पीर फरमायो आहे त मुंहिंजो कदम वलियनि जी गर्दन ते आहे। साईं ईअं त कोन फरमायो त कदमनि जे मथो मुंहिंजो कदम आहे। जेको अलीअ जो कदम नथो मञे उन बुज़ुर्ग चयो त इहो जानवर आहे, वली हुजे हा त दस्तगीर जो कदम ज़रूर मञे हा। जेको अलीअ खे सरदार न मञे,
आसमानी फैसलो आ तो वो मुसलमान ही ना है। नारे आसमान मां तो पैगाम लथो आ इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन अली मुसलमानन जो सरदार हुआ। वो जेके मुसलमान हूंदा से सरदारी जेको अली जी सरदारी नथो मञे जो था जाती मायूस थी था वञो चेहरा लही था वञनि तव्हांजा जिम्मेदार मां वेठो आहियां हदीस मां थो बयान कयां। चओ जेको अलीअ खे सरदारी न मञे सो मुसलमान ई नाहे। एड़ा निभागा उन दौर में भी हुआ अज भी आहिनि। समझो था गाल के साईं फरमाइन था रब मूडे पैगाम आसमान ता मोकलियो आ अली मुसलमानन जो सरदार हुआ व इमामुल मुत्तकीन अली परहेजगारन जो इमाम हुआ। अली जी इमामत उहो मञंदो जेको खुद मुत्तकी हूंदो। जेको मुत्तकी न है वो अली जी इमामत जो इनकारिया। झंडे वारे जो वाछू गोदा थी वियो। अजो की मजलिस अली शेरे जली जे नाले आ। वकायदुल गुर्रिल मुहज्जलीन टी अली जी सिफत आसमानन ता ही लथिया त अली रोशन चेहरन वारन जो काहिद अगवाणो आ। पुट इहा ॻाल्हि सम्झण जी आ समझ में अचई त पोइ सुभाणे अल्लाह चइजे। साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में 1.25 लख नबियनि जी उम्मतूं गॾु हूंदियूं। मां पंहिंजी उम्मत खे सुञाणंदुसि। साबन तुसीं एतिरनि उम्मतुनि में कीअं सुञाणंदा कहिड़ी निशानी सां? ॾिसो न दादू में अचो पिया हज़ारे माण्हू बाज़ार में मीलाद चौक खां हज़ारे माण्हू गुज़रनि था पर जेके साई चादर खुले ते हुजे जेके ताज शरीफ साए रंग जी मथे ते पातल हूंदे हर को चवंदो हे मशहूरन वारे साईं जो गुलाम। निशानी आहे न। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में मुंहिंजी उम्मत जी हिकु निशानी हूंदी जंहिंखे निशानी ते मां सुञाणंदुसि त ही मुंहिंजो उम्मती आहे। कहिड़ी निशानी हूंदी? साईं फरमाइनि था उन जा 5 वुज़ूअ वारा उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। उन जो चेहरो रोशन हूंदो। ॾिसो न हिकिड़ो माण्हू सभई वेठा आहियूं सभई कणक रंगा के थोरा भूरड़ा आहिनि के वरी कारा के एक्स्ट्रा कारा
पर हिते जने हिकिड़ो गोरो अची वञे सफ़ा रंग घूरो गोरो हुजे सभिनी में पधरो अदायो गोरो बीठो आहे आओ के न साईं फरमाइनि था क़यामत जे दिहाड़े में 1.25 लख नबियनि जी उम्मत गॾु हूंदी पर मुंहिंजी उम्मत गुर्रम मुहज्जलीन हूंदी यानी उन्हनि जा चेहरा रोशन हूंदा चमकदार हूंदा या निशानी हूंदी केड़ी निशानी हूंदी क़यामत जे ॾियारे हुज़ूर जे उम्मत जी निशानी केड़ी हूंदी चेहरा चमकदार हूंदा साईं फरमाइनि था मूंॾे जिब्रील पैगाम खणी आयो आहे वकाइदुल गुर्रिल मुहज्जलीन क़यामत जे ॾियारे में चिमकंदड़ चेहरनि वारनि जो काइद अॻवान सरवान हूंदो त अली हूंदो मुसलमानन जो सरदार भी अली मुत्तकीनन जो इमाम भी अली चिमकंदड़ रोशन चेहरन वारन जो कायद भी अली वो अली का काडे भजंदे जे अली के न मञी त न दुनिया में छुटंदे न आखिरत में छुटंदे मूं हिकिड़ो दिल मझा आवाज कढियो आहे अली बिना नाहे गली गली इश्क मजा चओ अली अली साईं कंदो सब इश्क मजा चओ अली अली ओ साईं कंदो सब भली भली शेर खुदा जो शान निरालो उदायुन जो आहे उजालो वारिस आहे वली वली इश्क में जाचो अली हसन हुसैन जो बाबो आए मूलिद जे जो काबो आए मूलिद जे जो काबो आए को मुंह पिया दामन झली झली दामन झली झली के अली जी दामन झलिया मथे अतड़ो खण जे अली जी दामन झलिया सो थी भी है ओ मुबिया दामन झली झली मुबिया दामन झली झली इश्क मजा चो अली अली मोहब्बत मा चो ता इम्तिहान में पास आयो मुंजो साईं बाकी हो कुंडवारो शाहे नजफ जो शरफ न जाने शाहे नजफ जो शरफ न जाने दोज़ख दे उहो जल्दी पलाणे ओ मरंदो मुनाफिक रुली रुली मरंदो मुनाफिक रुली रुली कंध ते बिस्तरो थस इटली भी मथऊं तओ भी मथऊं पंहिंजी कांच विसरी वस नंढड़े भाउ जी कांच पायूं साईं फरमायो त कसु शवार ब मुछुन के कटियो हे उस्तरो ये जे इंड साहिब नो रोड
मुझा दोस्तों जेको अलीअ जो शान न मञे उन जे मुंह में नीमक न हूंदी वञी ॾिस तूं वञी ॻोल्ह चैलेंज थो ॾियां तोखे अलीअ जे हुबदार जो चेहरो चिमकंदो आहे अलीअ जे बुग़्ज़ रखण वारे जो चेहरो ये पारू थो वांगण ढेर ते पियो शाहे नजफ जो शरफ न ॼाणे दोज़ख ॾे उहो जल्दी फलाणे ओ वींदो मुनाफ़िको चली चली वींदो करमुल्ला जो ईमान थो बयान कयां जेको इन गाल में मुझो साथी आ वो मूंसां गॾिजी चवंदो हैदर जी हुब मुझो ईमान सॼो हथ सीने ते रखी सॼो हथ सीने ते रखी चओ हैदर जी हुब मुझो ईमान दर्स पढ़ायो मूंखे कुरान दर्स पढ़ायो मूंखे ओ मरंदो मुनाफ़िको रुली रुली मरंदो मुनाफ़िक रुली रुली करमुल्ला जो सावत सारे करमुल्ला जो सावत सारे मौला अली वे बोन विसारे मौला अली वे दर जन्नत जाव्या खुली खुली दर जाव्या खुली खुली अलबिदाया वन निहाया में रिवायता सुबुल हुदा व रशाद में या रिवायता कंजुल उम्माल में या रिवायता जिक्र अलीन इबादतुन अली जो जिक्र अल्लाह जी इबादता करमपुर वारा हींअर ताईं यको तूं अल्लाह जी इबादत में वेठो मां पंहिंजी ज़बान खे जे वसो हले त चुमास जेका मुंहिंजी ज़बान अॼु अल्लाह जी इबादत करे रही आहे जो अलीअ जो शान बयान करे रही आहे अल्लाह शर कबूल कंदो मरंदे पाकी ताईं चले या ज़बान अलीअ जो शान बयान कंदी रहे ऐं तव्हांजा कन बि रब जी इबादत में न तव्हांजो वजूद बि इबादत में आ जो तव्हां मौला अली जो ज़िक्र ॿुधी रहिया आहियो मुंहिंजो त पाव रत जो वधी वियो आहे तव्हांखे बि का ख़ुशी थी आहे साईं फरमाइनि था ई रिवायत भी कंजुल माल में आ साईं फरमाइनि था अन्नज़्रु इला वजह अलीन इबादतुन अलीअ जे चेहरे खे ॾिसण भी इबादत जेॾी महिल अली महफ़िल में ईंदो त अबू बकर जूं अखियूं अलीअ जे चेहरे में खुदल हूंदियूं
अबू बकर सिद्दीक अली दे चेहरे के पियो तकींदो न अखे हेदे करे न होडे न हीअं निहारे न हुआ अब अखियों अबू बकर सिद्दीक जो चेहरो मौला अली जो आखिर के पुछुस अबू बकर ही छा गाल जेडी मर अली तो अचे तो बस अखियों खुपी थियो वञन ई सोने अली जे चेहरे में न हेडे ॾिसी न होडे न लोणो वराई न अख चिंबी गाल चाहे फरमाई त मूं नबी सरदार खां ॿुधो हुयो त अली जे चेहरे जी ज़ियारत रब जी इबादत भाग अबू बकर जो जेके अली जे मुखड़े जो दीदार पे थियो जो सल्लल्लाहु अलैहि किताबन जा हवाला छोड़िया ट्रई मुस्तनद किताब हिन असा अहले सुन्नत जा हिकड़ो किताब आ सुनन इब्न माजा जेको सुहा सित्ता मजा हिकड़ो किताब आ इब्न माजा जुल्द पहिरियों सुफ़ो 43 ॿियो किताब आ मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 32 सुफ़ो 29 टियों किताब आ अल मुस्तदरक लिल हाकिम जिल्द 3 सुफ़ो 118 ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे लम्मा रजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन हज्जतिल वदा मोकलानी वारे हज तां जॾहिं हुजूर मोटिया हज पढ़ी वापस आया व नज़ल गदीर खुम्मिन गदीर खुम जी मंजिल ते जॾहिं पहुता त इते पानी पानी घणो हूंदो हुयो इन जाइ जी खूबी आहे जो ते पानी हूंदो ई हूंदो मां बि गदीर खुम जो दीदार करे आयो आस वियो सिकड़े अरबी सगोरे के वेठियो मुझो गाड़ी काए हल मुके गदीर खुम देखारिया क्यों तो ओडे कोन छडींदा मुझो छडींदा तू सच्चो धीर वे जत जे सच्चो तो कड़े देखी मेहरबानी कर पैसा जितरा चवंदे 100 रियाल चई 200 रियाल चई 500 रियाल चई 1000 चई 5000 चई फकीर दींदी पर मां के वा जाए गदीर खुम देखा सुभान अल्लाह मुझा दोस्तों उन गदीर खुम वट जदे मदीने वाला साईं आया तो उते वणकार हुई जिते घाटा घाटा वण हुया वो साईं जन फरमाती वण साफ कयो हेठो छाव में कंडा बकरियुन के टारी धनार बड़े विजंदा आहिनि पोइ कंडा पिया हूंदा आहिनि उहे वणनि जा जेके घाटी घाटी छांव हुई उनखे साफ़ कयो वियो फखुमिमन उहे वणनि जूं छाऊं साफ़ कयूं वियूं सुम काल अन्नी कद दुईत फअजबत हबीबन करीमन फरमायो मूंखे लगे थो त मूंखे रब जो सॾु थियो आहे मां वञण वारो आहियां अन्नी मूंखे लगे थो समझां थो त मुंहिंजो वक्त दुनिया जी जिंदगी जो पूरो थी वियो आहे ओ सहाबियो मां मोहम्मद तव्हां खां जुदा थियण वारो आहियां मुझे रब सां मिलण जो रफीक आला सां मिलण जो वक्त वेझो अची वियो आहे कद दुईत मूंखे सॾियो वियो आहे अजब तो मां जीउ चई वेठो आहियां बसि हाणे वञण वारो आहियां इन्नी तरक़्त फीकुम सकलैन तव्हांखे ॿ वॾियूं अज़मत वारियूं वॾियूं गरियूं ॿ शयूं ॾेयूं थो वञा
तव्हां खे निंढण को न छॾींदुसि, तव्हां खे बेसहारो को न छॾींदुसि। ॿ शयूं तव्हां खे ॾियूं थो वञा, अहदुहुमा अकबर मिनल आखर, हिकिड़ी शइ ॿी शइ खां अञा वॾी आहे। आहिनि ॿई वॾियूं पर हिकिड़ी ॿीअ खां अञा वॾी आहे। साईं उहे ॿ कहिड़ियूं शयूं था ॾियो ऐं ॿिन्ही मां वॾी कहिड़ी आहे? साईं फरमाइनि था किताबुल्लाह व इतरती अहल बैती। हिकिड़ो अल्लाह जो किताब क़ुरान ॾियूं थो वञाव, ॿिया मुंहिंजा घराणो, मुंहिंजा अहल बैत, मुंहिंजी इतरत, मुंहिंजी ज़ुर्रियत ॾियूं थो वञाव। फंज़ुरू कैफ़ तख़लुफ़ूनी फ़ीहिमा। साईं फरमायो त ॾिसजो मुखां बाद में इन मुंहिंजे तोहफ़नि सां तव्हां कीअं था पेश अचो। कदुरु कजो इन्हनि ॿिन्ही नेमतुनि जी। मां बि ॾिसां थो त कीअं तव्हां मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही तोहफ़नि सां कीअं था पेश अचो। हिकिड़ो क़ुरान अथव, ॿिया मुंहिंजा अहल बैत अथव। इहे ॿई शयूं इन्हनि जी मां मुहम्मद तव्हांखे पारत थो कयां। मुझे कुरान जी पारत हुजे, मुझे बचड़न जी, मुझे अहल बैतन जी पारत। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त मुंहिंजा दोस्तो अक्सर उम्मत जे अक्सर माण्हुनि इन्हनि ॿिन्ही शयुनि जो क़दुरु को न सुञातो, न क़ुरान जो क़दुरु सुञातो, न अहल बैतन जो क़दुरु सुञातो। वदा जे उम्मत इन्हनि ॿिन्ही शयुनि जो क़दुरु सुञाणे हा त करबला जो मैदान बर्पा न थिए हा। मुस्तफ़ा जा बचड़ा बुखारा उञारा करबला में शहीद को न कया वञनि हा। जेको हुसैन कुरान पियो पढ़े करबला जे मैदान में, इमाम हुसैन ते होॾो उम्मत तीर पई उछलाए, हेॾो ज़बान मां हुसैन कुरान पियो पढ़े। कुरान जे कारी मुस्तफ़ा जे बच्चे जे मथां ईअं तीर उम्मत न उछलाए हा जे मुस्तफ़ा जे सूखड़ियुनि तोहफ़नि जो क़दुरु करे हा। कदर कुरान दा क्या जानना, कदर कुरान दा क्या जानना। ए दुनियादार कमीने कदर कुरान दा जानन वाले वञ सुते शहर मदीने। मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था फंजुरू कैफ तखलुफूनी फीहिमा। मुखां बाद में ॾिसजो तव्हां कीअं था मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही सूखड़ियुनि सां ताल्लुक बर्ताव कयो। फइन्नहुमा लन यतफरका, ये ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा। कुरान अहल बैतन खां धार न थींदो, अहल बैत कुरान खां परे न वेंदा। जिते कुरान हूंदो उते अहल बैत हूंदा, जिते अहल बैत हूंदा उते कुरान हूंदो। करमपुर वारा कसम अथव अल्लाह जी ज़ात जो सच ॿुधायो, सॼी ज़िंदगी गुज़री अथव करबला जो वाक़ियो ॿुधंदे ॿुधंदे अछूं ॾाढ़ियूं कयूं अथव। छा तव्हां आलमनि खां न ॿुधो आहे त मैदान करबला में इमाम हुसैन सां गॾु क़ुरान हुयो या न? जेॾी महिल
अलबिदाया व निहाया वाले चुन के जिन मल इमाम हुसैन करबला जे मैदान में निकतो फअखज़ मुसहफ़न फजअलहु बैन यदैहि। हजरत इमाम हुसैन कुरान खयो पंहिंजे अॻियों रखे, हिकिड़े हथ में तलवार जुल्फकार हुई, ॿिए हथ में कुरान हुयो। जेॾीमहिल मैदान जंग में निकतो ओचितो हिकिड़े यज़ीदी तीर हयो मुंहिंजे आका हुसैन जी पेशानी में तीर लॻो। जेॾीमहिल पेशानी में तीर लॻो रत जो फुहारो निकतो त चेहरो रत में रंगीन थी वियो। सुहारी मुबारक रत में लाल थी वई। भिटाई जे रूह रड़ कई त ॾाढ़ी रत रत्यास। ॾाढ़ी रत रत्यास दंद त मोतियुन गुथिया। चोॾहीं मां चंड जीअं पिण में पेशान आस। कुकरा करबला जा मादर थे बेड़ियास। फटन मथां रत फुड़ा मथारत फुड़ा अली थे उखियास। मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो वलन यतफरका, ये हिक ॿिए खां जुदा न थींदा। क़ुरान अहल बैतन सां, अहल बैत क़ुरान सां गॾु हूंदा। हत्ता यरदा अलैयल हौज़, तांजो हौज़ कौसर ते इहे ॿई मूंसां गॾु अचे मिलंदा। पुट थोड़ी तव्हांजी मां तव्हांजो तवज्जो चाहींदुसि। हौज़ कौसर ते, हौज़ कौसर ते मूंसां ये पई गॾु मिलंदा। छो साईं फरमाइनि था इन मौइदकुमुल हौद, ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांजे मुंहिंजे मिलण जो वाइदे जी जाइ हौज़ कौसर। मुंहिंजी उम्मत मूंसां मिलंदी हौज़ कौसर ते। उन हौज़ कौसर ते जेॾी महिल उम्मत हुज़ूर जे साम्हूं थींदी ओॾी महिल अहल बैत बि ईंदा, क़ुरान बि ईंदो। ओॾी महिल करबला जा शहीद दाह खणी ईंदा। नबी जा अहल बैत दाह खणी ईंदा, क़ुरान दाह खणी ईंदो। मौला रब जो कुरान दाह खणी ईंदो। या रसूल अल्लाह, हे उम्मती थई तुंहिंजा जन कुरान खे छॾे ॾिनो हुयो। कुरान खे ॾहनि पोचनि में वेड़े चार
खे खोले न पढ़ंदा हुया, कुरान ते अमल कोन कंदा हुया। मावे मुंहिंजा रसूल सोना हिननि कुरान खे छॾे ॾिनो। अहल बैत चवंदा या रसूल अल्लाह तुंहिंजी उम्मत असांजो क़दुरु कोन कयो।